सागर रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर सांगड़ समूरी सिंध जी सांगड़ में भी शहीद जान मोहम्मद मेहर के कातलन की गिरफ्तारी लाइ साफ़ी इताद जे सॾ ते एहतजाज करे धरणो हयो वियो। ख़बर मूजिब समूरे सिंध जी सांगड़ में भी शहीद जान मोहम्मद मेहर के कातलन ऐं सहूलतकारन की गिरफ्तारी लाइ पुरअमन भरपूर एहतजाजी मुज़ाहिरो करे शहीद के कातलन ऐं सहूलतकारन के गिरफ्तार करण लाइ सख्त नारेबाज़ी करे धरणो हयो वियो। धरणे में जिले के मुख्तलिफ प्रेस क्लबन के साफ़िन वॾे अंग में शिरकत कई, जिनमें सांगड़ प्रेस क्लब, झोल प्रेस क्लब, शहदादपुर प्रेस क्लब, रावतियाणी मीडिया सेंटर, पेरोनमल, खिपरो, शाहपुर, चाकर, खडड़ो वर्कशॉप, अवामी प्रेस क्लब सांगड़ ऐं शहर के मुख्तलिफ तंजीमन, इंसानी हकूक के अगवानन, सियासी समाजी सोशल वर्करन ऐं समाजी अगवानन वॾे अंग में शिरकत कई ऐं मुतालबो कियो त शहीद जे नाख़ून जे फुड़े जो हिसाब वठंदासीं ऐं कातलन के इबरतनाक सज़ा ॾियारे पोइ साह खणंदासीं। उन मौके ते साफ़ी इताद जे सरवाण अंजुम आफ्ताब निज़ामानी ॻाल्हाईंदे चयो त सिंध अंदर जेके हक़ सच लिखंदड़ साफ़ी आहिनि उन्हनि खे झुकाइण जी कोशिश कई वञे पई। जेकी नथा मञनि उन्हनि खे शहीद करायो पियो वञे, पर उन्हनि खे ख़बर नाहे त ही हिकु मज़लूमनि जो आवाज़ आहे जेको कॾहिं बि दॿिजी न सघंदो ऐं असां हर वक़्तु साफ़ी भाइरनि जे हर दुख सुख में गॾु आहियूं, बिना कंहिं ख़ौफ़ जे हक़ सच लिखंदा रहनि। असांखे फ़ख़्रु आहे उन्हनि साफ़िन ते जिन हक़ जी राह में शहादत जो रुतबो माणियो, खेसि सलाम पेश कयूं था।